30 जून ते जेको तव्हां पाण मल्हायो, जंहिंमें अलायंस में मुख़्तलिफ़ तंज़ीमूं हुयूं। गस्टिया जेको पाण मल्हायो, गस्टिया जो एॾो वॾो तादाद इन प्रोटेस्ट में शामिल हो। जेके गिरफ़्तार माण्हू 94 आज़ादु करायासीं, जेका लिस्ट आहे 77 माण्हू आहिनि गस्टिया जा, 77 माण्हू जेके अरेस्ट थिया। तंहिंजे करे पहिरियां मां तव्हां सभिनी खे मुबारक ॾियमि, तव्हां सभिनी जो क्रेडिट आहे। ऐं दोस्तो, उन ॾींहुं जेको प्रोटेस्ट जो ॾींहुं गुज़रियो, उहो कल्ह खां अॻु में असांखे CM जी टीम ॻाल्हियुनि लाइ सॾियो। असां उन ॻाल्हियुनि में वियासीं। 3 असांजा जेके डिमांड्स आहिनि उहे 3। पहिरें खां 22 ग्रेड ताईं सिंध जे सभिनी मुलाज़िमनि जंहिं डिपार्टमेंट जा उन्हनि जूं सैलरीज़ 70% वधाए। ॿियो असांजी डिमांड आहे त जेको डिस्पेरिटी रिडक्शन आहे DRA आहे, उहो 50% सिंध जे मुलाज़िमनि खे ॾियो, पहिरें खां 22 ग्रेड ताईं। टियों असांजो मुतालबो रखियल हो ग्रुप इंश्योरेंस ऐं जनरल सर्विस, जेको असांजो पंहिंजो पैसो आहे, जेको हर महीने जो जेको असांखे रिटायरमेंट जे टाइम में मिलणु खपे। नासिर शाह साहब जी सरबराही में CM जा हिकिड़ा बर्खास्त माण्हू आहे, कमिश्नर राइट हैंड आहे, फाइनेंस सेक्रेटरी बि रहियो आहे, स्पेशल सेक्रेटरी फाइनेंस को, बाक़ी पुलिस को, AIG वग़ैरह। पहिरें अटेम्प्ट जेको असां ब्रीफिंग ॾिनी, असां वटि सपोर्टिंग मटीरियल, असां ईअं डिमांड कई कोन्हे त असांजी 50% वधायो। हुन चयो त 70% वारी जेका इंक्रीज़ आहे, इन ते फ़िलहालु मां कुझु नथो ॻाल्हाए सघां। पघार कुझु वधाइबी, पर उन लाइ CM खे मुशावरत करणी पवंदी, पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो सां। इहे ॻाल्हियूं जेके उते प्रेस क्लब जे हज़ारे माण्हू न पिया करे सघनि, त तव्हांजे अॻियां इहे जेका हक़ीक़त आहे उहा ॿुधायो। ॿियो हुयो DRA 50%। असां इहा डिमांड उनखे चयो त इन लाइ कई आहे त तव्हांजी पार्टी जो चेयरमैन ज़रदारी साहिब जेको सदर पाकिस्तान आहे, उनजी हिदायतुनि खे वज़ीर आज़म सां मिलियो त पाकिस्तान जे मुलाज़िमनि जूं पघारूं 50%। जॾहिं तव्हां डिमांड कई आहे 50 जी, त पोइ सिंध में 10% छो? तंहिंजे करे तव्हां 50% चई लॻो त वफ़ाक़ 30 कई आहे। मां चयो तव्हां 50, उन 30 खे तव्हां रद्द कयो। तव्हांजी पार्टी जे सेक्रेटरी जनरल असां त सिर्फ़ु तव्हांजे चेयरमैन जी ॻाल्हि रिपीट कई त पहिरियों तव्हां सिंध में अमल कयो, पोइ तव्हां ॿिए सूबे जा वफ़ा खे चओ त बाबा असां पंहिंजे सूबे जे मुलाज़िमनि खे हेतिरो बेनिफिट ॾिनो, तव्हां बि कयो। क्यों एटम हुयो त बाबा ग्रुप इंश्योरेंस पेंडल बलोचिस्तान गवर्नमेंट जॾहिं 2019 में हिकिड़ो एक्ट पास करे उते इम्प्लीमेंट कयो आहे त बलोचिस्तान गवर्नमेंट जो जेको बि मुलाज़िम 60 साल ते रिटायर थिए, उनजा उहे पैसा उनखे चेक जी सूरत में रिटायरमेंट जे टाइम मिली था। तव्हां हिते छा था कयो त ड्यूरिंग सर्विस 60 साल खां अॻु डेथ थी वई, मुलाज़िम फ़ौत थी वियो, त इहे पैसा ॾींदासीं। या वरी जहिड़ो रहियो ज़िंदगी वधी मुलाज़िम जी 60 ऐं 65 जे दरमियान डेथ थी, पैसा मिलंदा। पर जे 65 साल खां हिकिड़ो ॾींहुं बि वधियो त उहे पैसा न मिलंदा, जॾहिं त इहो असांजो पैसो आहे। ऐं उहे बिलियन ऑफ रुपीज़ असां मुलाज़िमनि ते सिंध गवर्नमेंट में इंजॉय थी करे, ऐं हिकिड़ा 5 अरब 6 अरब 8 अरब हिकिड़े पूल में कंहिं अकाउंट में रखे छॾियो, उनजो इंट्रस्ट केतिरो हूंदो? तव्हां असांजे पैसे ते बादशाही कंदा। असां मुलाज़िमनि जे पैसे ते इंश्योर कंपनीज़ मुख़्तलिफ़ आहिनि, उहे पंहिंजे उन माण्हुनि खे वॾो प्रीमियम में अलाए छा छा सहूलियतूं थियूं ॾियनि। पैसो तव्हां असांजो आहे, ऐं असांखे कंपलसरी छो कयो वियो आहे त तव्हांजो ग्रुप इंश्योरेंस हर महीने कटिबो? छो? असां हिन में इंडिपेंडेंट हुजूं, असांजी मर्ज़ी आहे त असां कंहिं कंपनी कहिड़ी बि जेकॾहिं का पॉलिसी कयूं था इंश्योरेंस जी, असांजी मर्ज़ी आहे। गवर्नमेंट छो थी डिडक्ट करे पघार? इन जे करे असां इहे ऐं बेनुअल फंड असांजो पैसो आहे। बेनुअल फंड तव्हांजो डिप्टी कमिश्नर असांखे त यादि ई कोन्हे। मुंहिंजी 39 साल सर्विस आहे, इकबाल जी बेहतरी आहे 38 साल पुणे जी सर्विस आहे, खोड़ मूंसां सीनियर माण्हू। बेनुअल फंड जा पैसा कंहिं मुलाज़िम जी जेकॾहिं कंहिं न्याणी जी शादी आहे त उनजी मद में 10,000,
माना अहिड़े दौर में हुनजी नियाणी जी शादी 10,000 उहे बि कंहिंखे मिलनि कोन था के को बिल्मी हुजे को कंहिं वॾे जो माण्हू हुजे ऐं या वरी जेको को मुलाज़िम जी डेथ थी वञे त उनजी तदफ़ीन वग़ैरह जो ख़र्चु उन मां मिलंदो हिते खोड़ सीनियर ज़िले सदर खां मौजूदु हो तव्हां ई पंहिंजे ज़िले ते नज़र रखो त तव्हांजे इन पूरे टेन्योर में तव्हांखे यादि ई न हूंदो मुंहिंजे साम्हूं मां बि लॻभॻि 35 साल दस्ता में 35 साल दस्ता जी मोकल मुंहिंजे इन 35 साल में मूं त कॾहिं कोन ॾिठो त को कंहिंखे को कंहिं मुलाज़िम जी जंहिं असां तंज़ीम सां वापसि था कंहिं उस्ताद जी डेथ थी वञे ऐं उनजी सॼो ख़र्चु उनजी तदफ़ीन जो उनजे तीजे जो गवर्नमेंट भरियो हुजे गवर्नमेंट भरण त परे रहियो सितम ज़रीफ़ी एॾी आहे त असांजो ॾियो डायरेक्ट फातिहा करणु कोन थो थिए ख़र्चु त परे रहियो माना तव्हांजी डिपार्टमेंट जो माण्हू हिकिड़ो उस्ताद जी डेथ थी वई उन ज़िले जो ऑफिसर ॾियो अचे उनजो डायरेक्टर अचे उनजी तदफ़ीन में शिरकत करे उनजे जनाज़े में शरीक थिए फातिहा में शरीक थिए नो इहा त बेअसी जंहिं ते गवर्नमेंट जो मौक़ुफ़ इहो त सिंध गवर्नमेंट खे गुज़िरियल 4 सालनि जे अंदरि तव्हांखे वफ़ाक़ ऐं ॿियनि सूबनि खां पघारूं वधीक ॾिनियूं लिहाज़ा तव्हां असांखे मोहलत ॾींदो 8-10 ॾींहं त असां हिन ते होमवर्क कंदासीं हिकिड़ी कमेटी तश्कील ॾियूं जंहिंमें अलायंस जा माण्हू हुजनि गवर्नमेंट जो माण्हू SNDT जो हुजे फिनांस हुजे पोइ हिन ते होमवर्क करे जेकॾहिं को डिफरेंस थिए थो त पोइ सिंध गवर्नमेंट तव्हांखे पघार ॾींदी असां इन मिनिस्टर साहिब जे इन दलील खे रद्द कयो असां चयो त न तव्हां वफ़ाक़ पंजाब KPK ऐं बलोचिस्तान जो मिसाल छो था असां कंपेयर कयो पोइ सिंध में 16 साल खां तव्हांजी हुकूमत आहे असां तव्हांखां इहो सुवालु पुछियो आहे छा भई 16 सालनि तव्हां वेठा हो पंजाब बलोचिस्तान KPK में कंटिन्यू 16 साल कंटिन्यू हिकिड़ी पार्टी जी हुकूमत रही 5 साल हिकिड़ी पार्टी आहे त 5 साल ॿी आहे टिनी सूबनि जी सूरत आहे हुनजे करे असां पंजाब KPK वफ़ाक़ खे छॾियऊं असां तव्हांखां कयूं दादा 2021 में जेको DRA मुतारिफ़ मर्कज़ कयो वफ़ाक़ी हुकूमत त सूबनि जे अंदरि वफ़ाक़ी मुलाज़िमनि जे अंदरि पघारुनि जे अंदरि हिकिड़ो वॾो तज़ाद आहे उनखे कवर कीअं कजे हिकिड़े साल 15% कयूं पोइ 25 कयूं हाणे 30 कयूं माना वफ़ाक़ 70 ते सूबनि में अहिड़े क़िस्म जी त तव्हां वफ़ाक़ पंजाब जो मिसाल असांजे साम्हूं रखो असां चऊं था त हिन सूबे जे अंदरि में निज़ाम CM हाउस गवर्नर आहे उन्हनि जी पघार ऐं असांजी पघार में वॾो फ़र्क़ु आहे तव्हां DRA ते हिते ॾियो तव्हां वफ़ाक़ ऐं पंजाब KPK बलोचिस्तान में मिसाल ॾियो था इक़बाल वटि के सिल्कूं इक़बाल पंहिंजी सिल्क कढी रखी मिनिस्टर साहिब जे अॻियां फिनांस वारे पहिरियां मञे साईं फ़ोन बंदि कयो पंहिंजी ॾींदा बंदि कयो फ़ोन उहा सिल्क रखी वई त साईं हे मां 20 ग्रेड जो माण्हू आहियां टीचर आहियां मुंहिंजी पघार ॾिसो ऐं हे फिनांस जो 20 ग्रेड जो माण्हू आहे सेम ग्रेड ही उनजी पे सिल्क हे 20 ग्रेड जो सेक्रेटरी ग्रुप जो माण्हू आहे ही उनजी सिल्क असांखे अलाउंस ॾियो था 6 अलाउंस ॻणिया नासिर शाह साहिब खे चयोसीं फिनांस सां ॻणियो ऐं जेके हुते मुख़्तलिफ़ मद में अलाउंसिस एॾी वॾी ह्यूज अमाउंट जेका आहे 39 अलाउंसिस तव्हां ॾियो था पिया गवर्नर हाउस जे मुलाज़िम खे सेक्रेटरीट जे मुलाज़िम खे हाई कोर्ट ऐं लोअर कोर्ट्स ऐं CM हाउस उन्हनि खे सुरखा पिया पर लॻल ए वर्ड आहे उनजे साम्हूं उन्हनि खे जेतिरो कमु उहो अञा असां तकलीफ़ में 6-8 कलाक असां वटि लाइट कोन्हे असां वटि सहूलियतूं कोन्हनि वेहण जा असां वटि रूम्स कोन्हनि चेयर कोन्हनि असांजे इदारनि में तव्हांजा माण्हू जिते कराची में उते ACs में वेठा आहिनि हुननि खे अलाए केतिरियूं तव्हां सहूलियतूं था ॾियो छा उहे सैटरडे संडे बि कमु कनि था असां त सैटरडे बि आहियूं था सैटरडे असांखे छुटी कोन्हे तव्हांजूं ऑफिसूं सैटरडे बंदि कयूं इन ते वञी गवर्नमेंट जी टीम सोढ़ी टीम जो जवाब ई कोन हूंदो हाणे असां वफ़ाक़ पंजाब खे छॾे सिंध सूबे जा प्रूफ साम्हूं रखी हुन ते मिनिस्टर साहिब चयो त मूंखे 2 ॾींहं ॾियो मां CM सां ॻाल्हायां ओके पंहिंजी टीम वठी ॿिए कमरे में वियो CM सां ॻाल्हाई छा ॻाल्हाई 10-12 मिंट वापसि आयो वेठो चई CM साहिब चए थो 5-6 ॾींहं मोहलत कयो फिगर अनाउंस न कबी भई पघार वधाईंदासीं हींअर अनाउंस नथा करे सघूं त केतिरा % असां चयो न असांखे इहा ॻाल्हि क़बूल कोन्हे
असां तव्हांजे इन ऑप्शन खे रिजेक्ट था कयूं। बाक़ी ग्रुप इंश्योरेंस बिनोल सन ते प्रिंसिपल एग्रीड थी वई, गवर्नमेंट बि फिनांस बि उन ते एग्रीड थी, त इहे डिमांड्स जेन्युइन इन ते असां रहिजी। हाणे असुलु मसइलो DRA जो। हाणे हज़ारे माण्हू जेके प्रोटेस्ट करणु आया उनखे इन ॻाल्हि ते वापसि कयो वञे, उन खां बहितर त भली पंजनि सां गॾु ॿार खाओ, पंजनि सां गॾु जेल में वञो, उनखे वधीक बहितर सम्झो। असांखे DIG जूं ॿ गाॾियूं जेके असांजी टास्क कमेटी खे खणी वयूं ॻाल्हियुनि लाइ। मां जॾहिं ही CM सां ॻाल्हाइण विया, मां रविया ॾिठा, मूं पंहिंजी टीम जे माण्हुनि खे चयो ॿ गाॾियूं पंहिंजूं घुराए छॾियूं त वापसी में हे लीडर प्रेस क्लब पहुची सघनि। असां सम्झूं था त हे क्रीम लीडरशिप जेका सभिनी जी हिते आहे, त इन्हनि खे हेॾे होॾे कंदा त प्रॉब्लम क्रिएट थींदी। मां उथी चयो तव्हांजी वॾी महिरबानी शाह साहिबु, ऐं तव्हां मसइले हल करण जी पोज़ीशन में न आहियो, तंहिं करे असां पंहिंजो प्रोटेस्ट मूव कंदासीं। AIG वेठो आहे, तव्हांजा DIGs वेठा आहिनि, असांखे इन शइ जो को दिली कोन्हे त तव्हां वाटर कैन जो इस्तेमालु कंदव, तव्हां शेलिंग कंदव, रबड़ जूं गोलियूं हलाईंदव, गिरफ़्तार, इहे माण्हू असां त अॻे बि आहियूं। पर हिकिड़ा लफ़्ज़ यादि कजो, अरबाब नईं में जॾहिं इहे ज़्यादतियूं कयूं त उनजो असरु तव्हां ॾिठो, ऐं तव्हांजूं उन वक़्तु अपोज़िशन में आङिरियूं खयूं तव्हां अरबाब नईं मथे, हाणे तव्हां ते उहा आङिरियूं खॼी सघे। मुंहिंजा आख़िरी वर्ड मिनस इहे आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। असां ॿाहिरि निकितासीं, पोइ DIG ॿ गाॾियूं पाए अॻियां बीठो अची, साईं हलो तव्हां छॾे अचो। मां चयो तव्हांजी वॾी महिरबानी, पहुचो हैदराबाद जो, हितां जो DIG असां वठी तव्हांखे खणी बि असांजो, मां चयो तव्हांजी वॾी महिरबानी। असांखे पंहिंजूं गाॾियुनि चढ़ी पहुतासीं। पोइ जेको मूव थियो, जेका अवामी हुकूमत भुटो ज़िंदह आहे, जेका ज़्यादती सिंध जे मुलाज़िमनि सां कई, तारीख़ जी बदतरीन तारीख़ में ज़ियान रख, ऐं जिते मुशरफ़ जो बदतरीन ज़ुल्म यादि ईंदो, असां हुजूं न हुजूं, तव्हां हुजो न हुजो, त उते इहो ज़ुल्म तव्हां खां कॾहिं बि न विसरंदो त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हीअ शर पंहिंजे माण्हुनि सां कयो, हीअ शर पंहिंजे माण्हुनि सां कयो। असां पुराणो हुआसीं, सभु मुलाज़िम हुआसीं, ज़िम्मेवार माण्हू हुआसीं, ऐं उन खां पोइ तव्हांखे वाक़ई शेलिंग करणी हुई। तव्हां एक्सपायर शेल यूज़ कया आहिनि, तव्हां असांखे बांग्लादेश इंडिया जो माण्हू सम्झी असां त शेल यूज़ कया आहिनि। 2016 जा एक्सपायर में शेल ते डेट लॻी पई, तव्हां पंहिंजे माण्हुनि सां भला 2024 वारो शेल यूज़ कयो आहे। तव्हां कंबर ज़िले जे सदर जूं आङिरियूं न ॾिठियूं, मोटुनि जा फ़ोटू हुन जूं ही आङिरियूं, हिकिड़ी त हुनजी ख़तमु आहे आङिरियूं जेके हुनखे शेल लॻाइनि, उहो डायबिटिक आहे, हुनजी हालत तव्हां ॾिठी। तव्हां शहज़ाद मेमून सिजावदारी जी पोज़ीशन ॾिठी। ढुढे जो सदर आहे महमूद, मां हुन ॾींहुं मीरपुर वियोसि, हुनजी हीअ आङिरी हितां आहे, जेका हुनजी पटी, जेका मूं हुनजी हालत ॾिठी। जेल में विया हे तव्हांजे साम्हूं 59 साल खां पोइ वारो माण्हू लाकअप करे छॾियो। लाकअप में जेकॾहिं 15 माण्हुनि जी गुंजाइश त 94 माण्हू लाकअप, ऐं हुननि सां बेग रखियो या क्रिमिनल इहो रवियो रखियो वियो, न पाणी कुझु बि न। असां पंहिंजी हिकमत अमली सां मीडिया खे चयो त कलाक ॾींदासीं, IG खे माण्हू छॾे नथे, आर्टिलरी थाणे उन हिकमत अमली सां बहरहाल 12:30 बजे राति ताईं सभई माण्हू आज़ादु थिया, ऐं प्रोटेस्ट सुबुह 11 ताईं मुलतवी कयो। इहो फ़ैसिलो कयो त डिवीज़न जी क़यादत ऐं मर्कज़ी क़यादत हर तंज़ीम जी सुबुह 11 बजे प्रेस क्लब वेंदी, हंगर स्ट्राइक थी, ऐं असां हंगर स्ट्राइक 3:30 बजे ताईं कई। उन ॾींहुं 5 मुहर्रम 6 मुहर्रम 3 मुहर्रम जे ॾींहं जे करे 5 तारीख़ मुलतवी कई वई, ऐं 9 तारीख़ अलायंस जो इजलास हैदराबाद सॾियल हो फर्दर फ़ैसिले करणु। दोस्तो, 8 तारीख़ सिंध गवर्नमेंट जो कैबिनेट इजलास, असांजो इशू इंटरटेन न कयो। जॾहिं मिनिस्टर साहिबु चए थो 5 ॾींहं 8 ॾींहं CM घुरे थो, 8 ॾींहं त कुदरती मिली चुका फोरम जे करे, त तव्हां मिली विया, तव्हां होमवर्क करे वठो आहे, उनजो असां छा सम्झूं। हिते अलायंस जो जेको इजलास थियो, मां थोरी पसमंज़र कराची वारे ते बि वेंदुसि, उते कुझु सुस्ती हुई, माण्हुनि जो निकिरणु छांव में। हा, असां लीडर जेकॾहिं छांव में हुयासीं, असां लीडर सुबुह जो हिकिड़ी मानी गए राति जो 12 ताईं तव्हां सां गॾु बुक करणु वियासीं। अलायंस जा जेतिरा बि माण्हू हिते त कस्टा जा माण्हू, मां 5 सां ॻाल्हाईंदुसि, ॿी अलायंस जो हुते लीडरशिप कोन्हे, उहे 5 सां ॻाल्हाईंदा। माज़ी बि इन सुस्ती जो मुज़ाहिरो न थियो। 300 पुलिस वारा, तव्हां हज़ारे माण्हू, एटलीस्ट 12-14 हज़ार माण्हू, तव्हां इन बस खे बि कबजी कराए सघो। इन 200 पुलिस वारा शेल ई लॻे हा न, लॻो न जंहिंजा हथ ख़राबु थिया,
जेकॾहिं फोटो कया न तव्हां मूंखे बि चई लॻा हे वाटर कैन जो इस्तेमालु कयो न तव्हां जेके गॾो तव्हां सां ई कोई सभु ॾिठी न त पोइ असांजे कुझु लीडरनि जा पोस्की जा सुठा ख़राबु छो न थींदो इहो ट्रेंड ग़लति आहे पोइ इन सां घुरो था हिन वक़्तु तव्हां सर्विंग मुलाज़िम 6 लख सिंध हुकूमत जा सर्विंग मुलाज़िम 6 लख मुक़ररु डिपार्टमेंट 4.5 लख पेंशन होल्डर फोत थी वियो आहे फैमिली खे पेंशन मिले थी या रिटायर्ड पेंशन खणंदड़ या फिगर फाइनेंस 10.5 लख माण्हुनि जो केस मिलियो घुरो था बिलियन ऑफ रुपीज़ अरबे रुपया गवर्नमेंट जा कमाईंदा जो 30% 50 छॾे उहे 30 कनि जेको ॿियनि सूबनि पियो या वफ़ा कयो हाणे जॾहिं खरबे रुपया घुरंदासीं ऐं इहा सिस्टम में सुस्ती कंदव त खरबे रुपया न मिली सघंदा ऐं पाण मंज़िल ते न पहुची सघंदासीं उनजे करे पंहिंजी सिस्टम खे दुरुस्त रखो ॿधी इताद खे रखो जिथे कार थिए उनजी सुस्ती न आहे करे हा सुस्ती असां में ॾिसो तव्हां राइट असां त वॾी उमिरि वारा नौजवान माण्हू सुस्ती में गुज़ारो कनि अलायंस जे इजलास में फ़ैसिलो थियो कराची मूव कयूं उन ते फ़ैसिलो थियो नो मुंहिंजे हिन मरकज़ी सदर जे टेन्यूअर में 2014 ऐं 2019 में कराची प्रेस क्लब ते वॾा दंगल करे चुका हिकिड़ी साइड सिर्फ़ु सील थींदी पंप वारे पासे असेंबली वारो जेको फुआरा चौक आहे ज़ैनब मार्केट इहे सील कोन हूंदा हीउ पहिरियों दफ़ो हुयो जो पूरी प्रेस क्लब खे ॿिनि फेज़नि में सील कयो वियो हीउ पहिरियों दफ़ो थियो जॾहिं तव्हांजो एॾो वॾो तादादु अलायंस फ़ैसिलो कयो त गवर्नमेंट सिंध खे जेको बि जमहूरी अंदाज़ जो मुज़ाहिरो उहो कयो असांखे पंहिंजो पर्पज़ हासिलु करिणो आहे अलायंस लीडरशिप तइ कयो जॾहिं CM चयो मूंखे बिलाल भुट्टे खां मुशारत करणी आहे त असां बि अहिड़ो फ़ैसिलो कयूं जेको माण्हू वॾी अथॉरिटी नोटिस वठे जंहिंजे साम्हूं सिंध जो वज़ीर आला मुराद अली शाह आर्ग्यू न करे सघे 2019 में 20 ग्रेड तव्हांखे मिलियो तव्हां साॻियो कराची जो प्रेस क्लब जंग जो मैदान साॻी शेलिंग साॻी तारीख़ वर्जाई वई 6 साल पोइ ते तव्हां जंग कीअं खटी त जॾहिं सॼी मीडिया तव्हांखे खयो पार्टी जे चेयरमैन जो ट्रेन मार्च जॾहिं ट्रेन मार्च रोहिड़ी पहुतो त पूरी मीडिया ट्रेन मार्च छुटी हर मीडिया मूंखां क्वेश्चन पई करे त तव्हां वफ़ाद जे ख़िलाफ़ ट्रेन मार्च था कयो पाकिस्तान जे अवाम जे हुकूक लाइ निकिता हो मज़लूम माण्हुनि जे हुकूक लाइ निकिता हो तव्हांजी हुकूमत कराची में त हीअ शर्त हर उर्दू सिंधी चैनल त पार्टी जे चेयरमैन पोइ जेको CM जो क्लास वरितो ऐं असांजे एजुकेशन मिनिस्टर वापसि थिया राति जो 11 बजे राब्तो कयूं सुबुह 11 जो टाइम रखियऊं प्रोटेस्ट हलंदो 11 बजे खां पोइ उहा समरी वई जेका 3 साल समरी न पई थिए उहा 20 ग्रेड जी समरी थी आई मुंहिंजा दोस्त खोड़ सारा असांजा माण्हू सोशल मीडिया जा जेके बादशाह आहिनि घर सुता पिया आहिनि घर वेही हिन रीजन जा हिकु अधु ज़िलनि जा थोरा के ॾाढा तकिड़ा आहिनि नाल माण्हू जेके सोशल मीडिया ते ग़लति गस्टा जा मेंबर थी ग़लति क़िस्म जूं पोस्टूं था रखनि असां वरी इस्लामाबाद काॾे सिंध हुकूमत इस्लामाबाद में काॾे था हलो शहबाज़ शरीफ़ जे साम्हूं था हलो छा वज़ीर आज़म मरियम नवाज़ जे साम्हूं था हलो छा हीउ गस्टा जो फ़ैसिलो ई हिन में 8 10 12 तंज़ीमुनि जी लीडरशिप जो फ़ैसिलो हा गस्टा जो अकेलो फ़ैसिलो जो पोइ तव्हांखे हथां पुछो पर जॾहिं तव्हां 10.5 लख माण्हुनि जो केस विढ़ंदव ऐं रखो था एवान सदर जिते आसिफ अली ज़रदारी जेको पीपल्स पार्टी जो मुख्य माण्हू आहे बिलाल भुट्टो उते वेठो आहे उन्हनि जी पार्टी जी लीडरशिप रोज़ उते प्रेस कॉन्फ्रेंस करे रद्द थी करे त वफ़ाक़ पघारूं 30% वधाइनि 50 खे 30% पीपल्स पार्टी जे 8 MPAs मां पंहिंजी ID ते रखी आहे तव्हां ॾिठी हूंदी 8 MPAs सही करे जमा करा त रद्द था कयूं पीपल्स पार्टी रद्द थी करे 30% खे पोइ सिंध में 10% छो इस्लामाबाद जो फ़ैसिलो इनजे करे थियो बाबा इस्लामाबाद बाबा रिस्क त खणी पवंदी न घर में वियाऊं पघर बि न निकिरे तकलीफ़ लॉलीपॉप में असां कंहिंखे ॾिनो आहे असांजी ओपन सिंध गवर्नमेंट खे ख़बर आहे असां पहिरें ॾींहुं चयो त हीअ स्ट्रगल लिंगरान थींदी हीअ हिकिड़े ॾींहं जो एहतिजाजी कोन्हे तव्हांखे यादि हूंदो हैदराबाद प्रेस क्लब ॾिसो शहीद बेनज़ीराबाद प्रेस क्लब ॾिसो कराची प्रेस क्लब जो ग्राउंड ॾिसो त उहो बाबा हीअ लिंगरान जंग आहे हिकिड़े ॾींहं जी हुजे थोरी हुजे त हीअ जल्दी चांद छॾाईंदा
ऐं तव्हां सम्झो था त सिंध हुकूमत ख़ुशि आहे, सिंध हुकूमत जूं वायूं बता रहनि तव्हांजे प्रोटेस्ट ते। हाणे वेंदा अनाउंसमेंट ते सिंध हुकूमत खां ईअं ई कोन्हे त इहे इन्हनि जो शेप ॿियो आहे, उन्हनि जो अंदरि खाधल आहे। असां अॼु बि चऊं था त हा प्रोटेस्ट एंड थी सघे थो, कालाब थी सघे, पर इन सूरत में मुस्तक़िल वोट ॾींदो, रिज़ल्ट ॾींदो। बाक़ी तव्हांजे ॾाढ तव्हांजी गिरफ़्तारी तव्हां सभिनी खे ख़बर आहे त 2006 में अरबाब रहीम फोर्स लीग ते मोकिलियो न, नौकरियूं ख़तमु हुयूं न, उन वक़्तु मां सिने सदर हींअर मां तव्हांजे सदर अरबाब रहीम असांखे ख़तमु करे सघियो छा? फोर्स लीग नौकिरी ख़तमु, फोर्स लीग ते तव्हांखे को बि बेनिफिट न मिलंदो, तव्हांजा जेके रिटायरमेंट जा पेंशन बेनिफिट न मिलंदा, उन्हनि इहो कमु कयो पंहिंजे हाकिम मुशरफ जे चवण ते। पोइ सिंध हुकूमत ई पोइ मुशरफ त वफ़ाक़ जो उनखे कहिड़ो रखो? असांखे इस्लामाबाद हलण जो मेन सबबु इहो त नोटिस पार्टी जी लीडरशिप वठे। असां सां 2 कलाक जेकॾहिं CM जा माण्हू आर्ग्यू था कनि त 2019 में 20 क्रेडिट ॾियण वक़्तु बिलाल भुट्टे सां CM आर्ग्यू छो न कयो? छो इहे सरकार मोटी आयो ऐं तव्हांखे मिलियो न नोटिफिकेशन? उनजे करे मुंहिंजा दोस्त असां कंहिंखे जवाब ई न ॾिनो, लीडर जो कमु ई कोन्हे। पर मां लोकल लीडरशिप ते बि हिदायतूं कयूं, तालके ज़िले ऐं डिवीज़न खे आम मेंबर तव्हांजो कंहिं तालके ज़िले में हरकत थो करे, तव्हांजी लोकल लीडरशिप जूं पोस्टूं विझंदो, तव्हां निंड पिया, तव्हां उन्हनि खे जवाबु ॾियो। ठटे जो सदर हुनखे जवाबु ॾिए, जेको नालायक उते लिखियो थो असांजे खिलाफ़, उहो तव्हांजो मेंबर ऐं तव्हांजो उहिदेदार। जेकॾहिं कंहिं ॿिए ज़िले जो तव्हां छो ख़ामोश हो? इन ते बि इक़बाल पाउर ऐं हाजी अशरफ पोस्ट रखो न। ऐं मां जा ओपन लफ़्ज़ अथव हिन गस्टा जे प्लेटफॉर्म ते, अहिड़नि माण्हुनि लाइ गस्टा चाहियो। हींअर ॾुखी घड़ियुनि मां गुज़री आहिनि, तकलीफ़ वारी घड़ियुनि मां, जिन जा हथ ख़तमु आहिनि, उहे ॾुखी घड़ियुनि मां न आहिनि। मूं पंहिंजी ज़ात तव्हांखे ॿुधाई कोन्हे, मां पुछो 2 ॾींहं मां डॉक्टरनि जे हवाले कमी थियूं, ॻाल्हाइण ई मुंहिंजो न पियो निकिरे, ॾिसी करे पुछो। मूंखे डिपूं लॻियूं, मूंखे उन कोन्हे, मूंखे कंहिं ॾाढ कंहिं गन पॉइंट ते कयो न, तव्हांखे कंहिं गन पॉइंट ते ॻाल्हि कयो। तव्हां ख़ुशी सां उहिदा वरिता, ख़ुशी सां लीडर थी विया। जॾहिं मज़ा माणींदासीं, पटका पाराईंदो, अजरक लुंगियूं पाईंदासीं त मार खाइण में तव्हांजे अॻियां हूंदी। ईअं न आहे त असां अजरक ऐं लुंगियुनि जे अॻियां तव्हां खां अजरक ऐं पटका वठूं त टोपियूं पायूं, ऐं जॾहिं तव्हांखे ॾुखी घड़ी अचे त असां पोइते न। असां साबित कयो आहे त पहिरियां लीडर तव्हां पोयां हूंदा, जेका ॾुखी घड़ी गुज़रियो आहे उनखे फेस असां पाण कयो, त तव्हां ते इहो फर्ज़ु आहे न। त असां इस्लामाबाद लाइ मुकमिल तयारी कई आहे, कंप्लीट तयारी कई आहे। हा गवर्नमेंट टास्क करे थी, असांजो टास्क ॾिसो न, एहतिजाज जो मक़सदु छा त सरदार साहिबु नोटिस वठे न, बिलाल भुट्टो नोटिस वठे, मक़सदु इहो आहे न। असां एंटी गवर्नमेंट सां आहियूं कोन न, असां पंहिंजी डिक्टेशन ते प्रोटेस्ट आहियूं। मेजॉरिटी सिटिंग गवर्नमेंट सां तव्हां सभिनी जो तालुक़ु आहे, जेके सिंध में हुकूमत ते वेठा ऐं हिननि खे मोतबर बणाइण में तव्हां असां सभिनी जो हथु आहे। मञनि या न मञे, 5 साल खां पोइ मञी, ऐं जॾहिं ॾुखी घड़ी हिननि ते हूंदी आहे, इलेक्शन पोइ मञींदा आहिनि मुलाज़िम हाणे। त उनजे करे दोस्तो, तव्हां असां सभिनी खे गॾिजी इस्लामाबाद जे प्रोटेस्ट खे मज़बूत करणो। सभिनी ॻाल्हाईंदा, वेहंदासीं, मसइला हल कयो, ओके। असां सम्झूं था त कराची हैदराबाद रीजन खे इस्लामाबाद परे आहे। असां हिकिड़ी फिगर मुक़ररु कई आहे, हर तंज़ीम ते फिगर आहे, गस्ता ते बि फिगर आहे, उन ते सभिनी लीडरनि जूं शयूं। तव्हां असांखे पटको ॿधाए चङो मुश्किल आहे, मोतबर कयो आहे, पहिरियां तव्हां गस्ता कयो, अलायंस पोइ कयो। जे मां सिंध जो सदर न हुजां, अलायंस जो चेयरमैन न हुजां, इक़बाल साहिबु जनरल सेक्रेटरी सिंध जो न हुजे हा त सेक्रेटरी अलायंस बि कोन थिए हा। पहिरियां चङो मुश्किल वारा तव्हां। हाणे जेकॾहिं असां फ़ैसिलो कंदा त असांजे पटको ॿधायो तव्हां, तहफ़ुज़ बि तव्हांखे करणो पवंदो। असां पंहिंजे सभिनी ॿियनि ज़िलनि ते 25 माण्हू गस्ट हलिया आहिनि, तव्हां ते 20 माण्हू पर लिस्ट खे हिकिड़ो डोम निकिरे, उहो शेयर विराइजी बि पंहिंजे यूनिट पंहिंजे तालुकनि में कलेक्शन कंदो, जेके नथा हलूं उहे तव्हां सां। यार 4-5 तालुका हर ज़िले में, 4 माण्हू हिकिड़ो तालुको में पंहिंजा ख़र्च ॾेई वोट करणु इशू आहे। उनजे करे हैदराबाद रीजन ऐं मीरपुर ख़ासि ऐं कराची रीजन ते 20, शहीद बेनज़ीराबाद, लाड़कानो, सखर ते 25। पोइ मां त मूंखे हुते जे ज़िले सदरनि जी स्पीचिस कयूं त उन्हनि चयोसीं 25 लिमिट न रखो असांखे। मुंहिंजो एट लीस्ट चई लिमिट न रखो। हिकिड़े ज़िले जो मां 50 आणींदुसि। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो, मूं उन्हनि तंज़ीमुनि खे इहो चयो आहे
त कराची जे प्रोटेस्ट में असांजो वॾो तादाद गस्ट आहे ऐं इस्लामाबाद में लकीर निकिरंदी गस्ट जा हेॾे थी वञो पेटल हेॾे थी वञे गुआस हेॾे सप्सा हेॾे सपला हेॾे एप्टा हेॾे इरिगेशन हेॾे यूनिवर्सिटीज़ हेॾे जेके बि आहिनि हाणे उते उते मुंहिंजो नालो न तव्हांजो न गस्टिया जा माण्हू हेॾे उते इज़त वकार अञा चढ़ंदी त बि गस्टिया जी मजरूर गस्टिया ई उनजे करे इहे सभु असां फ़ैसिला कया आहिनि जंहिंजे बुनियाद ते तव्हां सभिनी खे मां गुज़ारिश कंदुमि त पंहिंजे हमेशह पाण टे ॾिसो न 19 खां पोइ 6 साल खां पोइ प्रोटेस्ट कया पाण वॾा उहिदेदार लीडर वॾा इंजॉय मज़नि हूंदा पर तव्हां 6 साल ते 2 ॾींहं 3 ॾींहं प्रोटेस्ट हूंदो आहे उन लाइ को आर्ग्यू को नो कमे या त चई ॾियो असांखे घर आहे जहिड़े वेहण जी ज़रूरत ई कोन्हे रिस्की माण्हू असां इनिशिएट वरितो आहे रिस्की इनिशिएट पहिरियों टारगेट असां खां पोइ टे चौथे नंबर ते पहिरियां असां हुनजो इनिशिएट वठी चुका उनजे करे सिफ़ुनि खे दुरुस्त रखो सिफ़ूं सही रखो इहो प्रोटेस्ट मंडे ते हिकिड़ो ॾींहुं एक्सटेंड बि थी सघे माइंड तव्हांजा हर लेवल आहे सेफ थो थिए ऐं हमेशह असां सूरत ॾिसी फ़ैसिला कंदासीं हाणे छा करूं टारगेट आहे मंज़िल ते पहुचूं पोइ उन मंज़िल हासिलु करण लाइ 10 ॾींहं लॻनि 15 ॾींहं लॻनि इस्लामाबाद लॻे कराची लॻे इदारा खुली वञनि इदारनि खुलण जो बि इंतज़ारु आहे सही सिधी ॻाल्हि आहे फ़ौज मोकल ते आहे इदारा खुलण खां पोइ अञा ऑक्सीजन बंदि कंदासीं सॼो उनजे करे मुंहिंजा दोस्त मां तव्हां सभिनी में गुडमैन थो सम्झां ऐं तंज़ीमी डिसिप्लिन जो मुज़ाहिरो कंदे गस्टा जा जेके बि लोकल तालको ज़िलो डिवीज़न को माण्हू सुस्ती न करे पंहिंजी सिफ़ुनि खे दुरुस्त रखे पंहिंजे माण्हुनि खे दुरुस्त रखे ऐं जेको गस्टा जो नारो उन पोयां लॻी ज़िले जो हिकिड़ो माण्हू गुज़ारिश कंदुसि